वगण टाउन की इंतजामिया आवाम जा मसला हल करने में नाकाम। रवासी समूरियुनि सहूलतुनि खां महरूम। कदीमी ॻोठ आली खबर में पत्थर के दौर जड़ा मंजर। ॻोठाणा सरापा एहतजाज। आली खबर जा बुनियादी मसइला हल कयो। ॻोठ आली खबर जी बिजली जो मसइलो हल कयो। टाउन इंतजामिया को भी माना इन शइ जो न नोटिस वरितो आहे, न ही इन शइ जी का माना ख़बर अथनि। सत साल अॻु वगण के यूसी में अपग्रेड करे टाउन कमेटी जो दर्जो ॾेई तरक्याती कमनि ऐं सफ़ाई सुथराई के मद में 25 लाख रुपया माहवार बजट मुक़रर कई वई, जेका वगण शहर ऐं इन जे मुख़्तलिफ़ वार्ड से बदल ॻोठनि ते ख़र्च करण बदिरां इंतजामिया करप्शन जे वर चाढ़े छॾी। ॻोठ आली खबर में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां तरक्याती कम न थियण ऐं कदीमी ॻोठ के चूंडियल नुमाइंदनि तोड़े टाउन इंतजामिया पारां मुकम्मल नज़रअंदाज करण खिलाफ़ ॻोठाणनि ऐं समाजी तंज़ीम सुजाग नौजवान इताद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते THN सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि मोहम्मद आज़म वगण, मुमताज़ वगण, गुलाब वगण, पनाह टोटाणी ऐं अली अदर कलोड़े चयो त संदन ॻोठ आली खबर कदीमी ऐं वॾी आबादीअ ते मुश्तमिल आहे, पर चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन कमेटी वगण जी इंतजामिया जी बेध्यानी सबबि ॻोठ मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हुननि ॿुधायो त ॻोठ में वॾे अरसे खां के बि तरक्याती कम न थियण करे संदन ॻोठ खंडर बणिजी वियो आहे, जॾहिं त सफ़ाई सुथराई न थियण करे गुज़रगाह जे रस्तनि ते गंदगीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन कमेटी इंतजामिया जी बेध्यानी सबबि हू अॼुकल्ह जे जदीद दौर में बि पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गाहण ते मजबूर आहिनि। संदन चवणो त वगण यूसी के टाउन कमेटी जो दर्जो मिलण बाद खेनि उहा उम्मीद हुई त हाणे संदन इलाइक़नि में तरक्याती कम थींदा, पर टाउन कमेटी जी करप्ट इंतजामिया जे करे माहवार 25 लाख रुपयनि खां मथे ईंदड़ बजट ख़बर नाहे त किथे ख़र्च कई पई वञे। ॻोठ आली खबर जे रवासिन सिंध सरकार खां मुतालबो कयो त टाउन कमेटी इंतजामिया वगण पारां कयल करप्शन जी जांच कराए खाउन अवाम जो लुटियल पैसो वापसि कराए संदन ॻोठ समेत सॼे इलाइक़े में तरक्याती कम कराया वञनि। असांजे ॻोठ में बिजली कान्हे का, सख़्तु ज़रूरत आहे बिजलीअ जी। तारूं को बि पोल वग़ैरह कोन्हे, जेके बरसाति में शार्ट थी थी वञनि। 2 खां 3 माण्हू सालाना हुन में मरनि था। साईं जन खे अर्ज़ु था कयूं त असांजी महिरबानी करे असांजो जाइज़ मसइलो बिजलीअ जो उहो हल कयो वञे। उन खां पोइ असांखे पाणीअ जी सख़्तु उणाहठ आहे, पाणी असांखे मुहैया कयो वञे। जेको असां 2 किलोमीटर जो पाणी ॿचिड़ा असांजा थांव खणी वञी मथनि ते भरे था अचनि। वाटर सप्लाई लाइनियूं विछायल आहिनि, टोटी चालू का बि न आहे। उन में मुलाज़िम पघारूं पिया था खणनि। 99 खां वठी साईं जन जेकॾहिं अची विज़िट कंदा त मालूमात सॼी ज़ाहिर थी वेंदी। बुनियादी सहूलतूं आली खबर जे अवाम खे केतिरियूं मिलियूं आहिनि। हे तव्हां ॾिसो पाणी हे पोयूं, हे तव्हां पाणी ॾिठो हूंदो जिते इंसानु बीह बि नथो सघे उते सालनि कोठी रहनि था। छा हे इंसान न आहिनि? टाउन चेयरमैन इंसान आहे, वोट वठंदड़ MP इंसान आहे, वोट वठंदड़ MNA इंसान आहे, एडमिनिस्ट्रेटर इंसान आहे। छा हे जेके वीचारा वोट ॾींदड़ इहे इंसान न आहिनि? इन्हनि जा बुनियादी हक़ न आहिनि? हिते उन चूंडियल नुमाइंदे खे ऐं एडमिनिस्ट्रेटर खे ऐं जेको आहे सो पंहिंजे TOMO खे वठी अचे, हिते 5 मिंट बीहारियूं न, 5 मिंट बि न बीहंदो। हिननि माण्हुनि खे शाबाश आहे, सलाम आहे, जेके वोट बि ॾियनि था। ग़रीब आबो जो आवाम आहे उन्हनि जे जेको आहे सो हक़ ते वेही जेके किरोड़े रुपया कढी पंहिंजे मुंहं सां खाइनि था, हिननि खे इहा ख़बर नथी पए त को हिते इंसानियूं जानियूं रहनि थियूं। ॿियो न त को सफ़ाई सुथराई जो अमल त हुजे, घणो कुझु न। हे ॾिसो तव्हां किनो ॾिसो, हिते को बि इंसान बीह बि न सघंदो रहणु त वॾी ॻाल्हि आहे। ट्रांसफार्मर पटे छॾियूं, मोटर पटे छॾियूं, लाइनियूं पटे छॾियूं, पाणीअ खां उञ था मरूं पिया, बाल खां पाणी कोन्हे, पघारूं खाइनि था पिया। वाटर सप्लाई लिखत में चालू आहे, सिरूं खपाए छॾियूं, 1000 सिरूं पटे उहे खपाए छॾियूं वाटर सप्लाई जूं। पाणी जी एॾी तकलीफ़ आहे जो न कोड़ो पाणी था पियूं पिया, नलका ख़तमु थी था वञनि कोड़े पाणीअ ते। नट वटियूं था तरे, नट था खुलनि, ॿुधई था, हे किनो पाणी था पियूं, दुबनि जो पाणी था पियूं। असां एॾी तकलीफ़ आहे, तव्हां ॾिसो अचे।